दिलवा मुझी तो सा दिलवा अब्बा ओ अब्बा कबर में टंगू अथई ही कड़ा कम शुरू किया थी। अरे शर्म कयो लांती रो शर्म कयो पंहिंजे पीउ जे मासूम जवानी जो भी ख्याल नथो थिएव। अब्बा चल मौत तो पवई तोखे पंहिंजी ख़बर पवे थी बाक़ी टे जवान पुट वेठा आहिनि उन्हनि जी ख़बर नथी पवई। बाबा कत्ते तोखे ही अक्तारे चपड़ी जो बेताज बादशाह नजर ही नथो अचे। अरे हाणे हिनखे छमक छलो को सवा कुझु नज़र ई नथो अचे। बाबा तू असा के घरा कढी अम्मा का मुजरो तो करई। अरे लख जीला नत थी छोरा मां जो कुछ भी ख्याल नथो थिएव। मां भी चवां अबू असांखे तो चवे त वञी थधी शाम में वियो। अरे तव्हां शाम में वेहंदो त मूंखे बि त थधी शाम मिलंदी न। मूंखे पहिरियां ई ख़बर हुई तू जहिड़े मनहूस पुटनि खे न मुंहिंजी ख़ुशी बर्दाश्त न थींदी आहे। अरे हाणे आओ ठरियो मुंहिंजी ज़ाल कावड़े। ओ अब्बा चाय ने चाय अब्बा मुझी शादी कराए न अब्बा। ओ अब्बा मां वडे एड़ा तुला बुधाइंदो से अला मुझी भी शादी करा सरकार कते। ओ अब्बा मुझी भी शादी कराए न। अरे छॾियो रे चाय मां शादी कई आहे त घर ऊंधो थी पियो आहे। तव्हां शादी कंदो घर ई बर्बाद थी वेंदो। लानत पयव लाख जी लानत अथव। दुश्मन चाचा खरी को या काफर की मरदे। पाजा घर में तॾो छाणा रहू हाणे पाजा पीउ जो तॾो पाजा घर में विछाइजो घर में। अच्छा बा बाबा
हाँ सूबेदार साहब कयो ख़बर कीअं अचणु थियो आहे? मंजूर खान ॾींहं ॾिठे जो तव्हांजे ॻोठ में 2 खून थिया आहिनि। ॼाणा थो इंस्पेक्टर साहब 2 खून थिया। आउं हिन ई सिलसिले में आयो आहियां। सॼण वारा तव्हांजा माण्हू आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो माण्हू मूंखे ॾियो त मां अॻी धुर मां ॿी कंहिंखे गिरफ़्तार करे अचां। सूबेदार साहब फ़िलहाल त 2 धुरियूं ग़ाइब आहिनि। तव्हां बाबा अंब खाओ, पूर सां वरी तव्हांजो कहिड़ो वास्तो? मंजूर खान अंब मिलंदा त खाईंदासीं न। खोड़ अंब सूबेदार साहब, खोड़ अंब। समझदार जी बाबा। अबा 2-3 क्रेट अंबनि जा साहब जे घर पहुचाए। ए जो बाबा हाज़िर हाज़िर। ॿियो हुकुम सूबेदार साहब? बस मंजूर खान वरी महिरबानी, मां हाणे हलियुसि। चल महिरबानी। कमदार बाबा अंब महल सां पहुचनि। हाज़िर हाज़िर। तुझो यहाँ जानी तोखे वहम वजायो मुझो सब कुछ तुझो बाकी साह पर आयो मां तुझो यहाँ जानी तोखे वहम अजायो मां तुझो यहाँ जानी तोखे वहम अजायो मुझो सब कुछ तुझो बाकी साह पर आयो मां तुझो यहाँ जानी तोखे वहम अजायो मां तुझो यहाँ जानी तोखे वहम अजायो। जानी तोखे वहम वजायो
मंठार वारनि सां फ़ैसिलो छो नथा कयो? हर वक्त इहो दिल में डप रहे थो त कहिड़ी गोली कंहिंजे सीने खे पार कंदी। सूंह ड्रिजू न अञा तुझा कुंदर ॿाहिरि ज़िंदा आहिनि। उथ पाणी पीआर। ये अजाया दिलासा इनखे न ॾे सॼण दुश्मन। मां तव्हां सां फ़ैसिले करण लाइ तयारु आहियां। कसम आहे मूंखे चीज़ल साईं जो फ़ैसिलो त अॻु में बि थियो हो। अदा मंठार हिन मक्तार जी ॻाल्हियुनि में न अच। हिन सरेआम हिन कमीने असांजे पीउ खे मारियो हो। कुझु शर्म कयो, शर्म। तूं केरु थींदी आहीं असांजो शर्म कतारण वारी? अदा 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 ही तव्हांखे छा थियो? अदा अदा उथो न। अदा ही तव्हांखे छा थियो? अदा अदा ही तव्हांखे छा थियो? अदा 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 ही तव्हांखे छा थियो? अदा कसम तुझे बेगुनाह वायल रत जो जेस ताईं दुश्मनन खे गोले गोले न मारियोसीं न तेस ताईं असां जूं निंडूं हराम हूंदियूं। हराम। कमदार ही आहे न मंठार ऐं सजण वारनि जूं ज़मीनूं। बिल्कुल बिल्कुल भोतार बिल्कुल यही उहे ज़मीनूं आहिनि जेके उन्हनि जी दुश्मनी सबब बंजर पयूं आहिनि। कमदार हिकिड़ी ॻाल्हि कयां थोरनि ॾींहंनि में बस थोरनि ई ॾींहंनि में ये सब ज़मीनूं मंजूर खान जे नाले थी वेंदियूं। रईस मंजूर खान जे नाले। बिल्कुल बिल्कुल भोतार बिल्कुल। तव्हां रांदि बि त अहिड़ी खेॾायो न जो प्यादा पिया मरंदा वञनि ऐं बादशाह जी राह पई हमवार थींदी वञे। कमदार इनखे चइबो थी रांदि सियासत। समझी कोन समझी समझी वेंदे अञा त थोरी जैसा नाग बि मरंदो ऐं लठ बि बचंदी। ऐं बाबा हिते बि नाग हिक हिक थी मरंदो ऐं बाबा पोइ वञी बचंदी ही ज़मीन जेका बि थींदी अव्हां जे नाले। बाबा असांजे नाले? अड़े ही दर ई असांजो आहे।
दोस्तों जेका भी खून रेज़ी थी आहे सॼी वॾेरे कराई आहे। हा यार ॿिन्ही सोटनि खे त पाण में विढ़ायो अथसि। हा यार हलो इहे ॻाल्हियूं साबू ऐं मंठार वारनि खे ॿुधायूं। अचो त पोइ मोटी हलूं। अचो। अरे बाबा अफा ए जिथे ॾोहो थींदो आहे उते पुलिस त ईंदी आहे न। ॿियो पघारूं एतिरा छाजू था वठनि। पोइ तव्हां हुननि खे मोटायो छो? मोतार खून असांजा थियल आहिनि, असांजा। जेकॾहिं पुलिस अचे हा न त हुनखे गिरफ़्तार करे वठी वञे हा। साबू अरे यार तोखे मां कीअं सम्झायां? जेकॾहिं पुलिस हुननि खे वठी वञे त असांजो पलांद रहिजी वञे हा। ऐं पलांद कंहिंखां वठूं हा? हाणे मज़ो ईंदो पलांद वठण जो। हाणे मज़ो ईंदो हाणे मज़ो ईंदो मैदान ते गोए कराइण जो। वाह भुतार वाह, वाह जी ॻाल्हि कई। बेशक जेकॾहिं हू जेल में हूंदा त असां उन्हनि खे मारे न सघंदासीं, पर जेकॾहिं हू ॿाहिरि हूंदा त हिक हिक खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं, हिक हिक खे। यार मोहम्मद भुतार हमेशह तव्हांजी भलाई सोचियो आहे। इहा जेका पुलिस आहे न इहा मुफ़्त में वापसि कोन्हे वई। मञा थो कमदार त इहा पुलिस बग़ैर लालच जे कोन वई हूंदी, पर जेकॾहिं ज़िंदगी रही न त भोतार जा थोरा लाहींदासीं। यारो बाबा हाणे फिक्र करण जी ज़रूरत तव्हांखे न आहे फिक्र करण तव्हांजी फिक्र करण मंज़ूर ख़ान जो कमु आहे। मंज़ूर ख़ान जो बस तव्हां पंहिंजो कमु कयो। मंज़ूर ख़ान वरी पंहिंजो कमु।
भोतार तुंहिंजो साथ सलामत हुजे बाक़ी जेकॾहिं मंठार वारनि जी नौकरियुनि मां तूं न कढम त मुंहिंजो नालो साबू न आहे कमदार बुधी पियो न हाँ बाबा साईं इहो तई साबू इहो तई यारो अरे सिख इन्हनि खां कीअं पंहिंजी जान तिरीअ में रखी ऐं असांजे इशारे जा मोहताज पोइ इहे 2 लख जा सॼी जागीर में हिननि जे मथां कुर्बान आहे हिननि जे मथां जागीर अल्लाह हक अल्लाह आहे बि अल्लाह बाबाला साईं छा तव्हांखे ख़बर आहे त भर वारे ॻोठ वारनि हणी पंहिंजा झुगा झण करे छॾिया पंहिंजो पाण खे तबाह करे छॾियो बाबा साईं फ़कीर मंठार वारनि जी ॻाल्हि पियो करे बाबा साईं बाबा मां ॼाणियां थो त फ़कीर कंहिंजी ॻाल्हि करे थो मुर्शिद साईं ॾिसो था न त कहिड़ो दौर अची वियो आहे जो रत रत जो वेरी थी वियो आहे दादा फ़कीर अॼु हिन दौर में रिश्ता रत पियाग थी विया आहिनि भाव जो दुश्मन थी वियो आहे माण्हुनि मां इंसानियत ख़तम थी वई आहे मोहबत बजाए नफ़रतूं वधंदियूं वञनि थियूं ख़ैर हू कारसाज़ आहे पंहिंजे कमनि मां पाण ॼाणे थो दादला फ़कीर जी मुर्शिद साईं मुंहिंजो मुर्शिद घोड़ लतीफ़ फरमाए थो त वलर कयो वतन प्रीत न छिननि पाण में पसो पखी हड़न छिनण मोर न सिखिया जी लतीफ़ अल्लाह आहे बि अल्लाह
वॾो पोता हिन पंहिंजी जान मां लाॾायो करे अरे मां छा कयां ओ मां तुंहिंजे त वञण जी उमिरि ई नहीं अबा हाणे मां कीअं कयां कीअं नंढे पोतारे खे ॿुधायां मूंखे त सम्झ में ई नथो अचे हेॾ भागा बि अलाए काथे विया अरे काथे आयो काथे मरी वियो छा थियो अरे छा थियो अरे वॾो भोतार मंज़ूर ख़ान असांखे छोरो छनो करे हुन पार हली वियो ॾे हुन पार हली वियो ॾे हुन पार हली वियो वञो ॾे मुंहिंजो त दिमाग़ कमु नथो करे अकुल कमु छॾे वियो आहे वञो नंढे भोतार खे फोन कयो अचे आख़िरी रस्मनि में शिरकत करे अबा अरे ज़ुल्म थी वियो असां ही सब कीअं थियो राति त बाबा साईं मूंसां ॻाल्हायो चए पियो त मां बिल्कुलु ठीकु आहियां तूं परेशान न थी तो पोइ ही अचानक दिल जो दौरो बाबा साईं मां तव्हांखे छा ॿुधायां मूंखे का वॾी परेशानी हुई बाबा कहिड़ी परेशानी हुई कमतारा जिनजे करे बाबा साईं जी जान हली वई ॿुधाए मूंखे न त अॼु मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि ॿुधायां थो बाबा सभु कुझु ॿुधायां थो तव्हांखे त ख़बर आहे न हे असांजे ॻोठ वारो छोरो आहे न मंठार इहो मंठार बाबा इन ई खणी वॾे भोतार जी ज़मीन ते कब्ज़ो कयो कब्ज़ो त ठहियो रोज़ पियो भोतार खे धमकियूं ॾींदो हो बाबा धमकियूं तव्हांखे त ख़बर आहे असांजो भोतार शरीफ़ माण्हू कंहिंजी न तेरी में न मेरी में उन्हनि खे ॾिसंदे ॾिसंदे मथां यारू ऐं सॼण वारनि बि खणी कयो ज़मीन ते कब्ज़ो इहा ॻाल्हि भोतार खां बर्दाश्त न थी बाबा न थी भोतार वञी उते पुॻो ऐं उन्हनि परे ॻोठ जे साम्हूं बाबा भोतार ते खणी हथार सिधा कया भोतार खे इहा बेइज़ती बर्दाश्त न थी बाबा ऐं पोइ राति अची कमरे में सुतो थी सघे थो बाबा इन ॻाल्हि जो असर भोतार जी दिलि ते पियो हुजे मूंखे कसम आहे बाबा साईं तव्हांजो मां तेसि ताईं तव्हांजे तॾहिं ते कोन वेंदुसि जेसि ताईं पंहिंजे दुश्मन खे तबाह ऐं बर्बाद न करे छॾींदुसि ख़तम करे छॾींदुसि उनजे ख़ानदान जो हिकु माण्हू न छॾींदुसि उनजी नस्ल बाक़ी
तव्हांजे अॻियां हथ ॿधींदुसि माफ़ी घुरनि तो पंहिंजी ज़िंदगीअ जी ख़राब कंदुसि तव्हां खां न अफ़सोस जोश में अची करे होश विञाए वेही रहियुसि ऐं जोश जे अंधे घोड़े चढ़ी हितां आयुसि इहा ॻाल्हि विसारे वेठुसि मुकमल तयारी कई वेठा हूंदा तंहिं करे ई मुंहिंजी शिकस्त थी आहे मां तव्हां खां पंहिंजी ज़िंदगी जी ख़ैरात जेकॾहिं मुंहिंजी मौत तव्हांजे हथनि में लिखियलु आहे सीनो ठोके गोली खाईंदुसि तो छा ठाहे मारियो न मारियो मूंखे त पोइ तव्हां हिन सॼे ॻोठ जा सॼे ॻोठ जा हूअं बि तव्हांजो ईमान कहिड़ो ज़मीन जे ख़ातिर हिन ॻोठ जे वॾेरे खे मारायो तव्हांजी ख़ातिर हुनखे दिलि जो दौरो पियो हू मरी पियो तव्हां जॾहिं हिकु ॿिए जा न आहियो कंहिं ॿिए जा छा थींदो मारियो न मारियो मूंखे ख़ामोश छाते मथो ख़राब थियो थी वॾेर को ॿार आई आहियां पीउ जे मोह खां पोइ चढ़ियो थी वियो आहीं कसम आहे चीज़ल साईं जो जेकॾहिं असां चाहियूं हा न तूं न तुंहिंजो लाश असांजे अॻियां पियो वञे लाश हिन वक़्त ताईं ज़िंदा आहीं अञा दिमाग़ कमु नथो करे तोखे हिननि चमचनि ई असां में फ़र्क़ु महसूस नथो थिए जेकॾहिं असांजी हथनि में हथियार आहे न उन जी वजह बि आहे तुंहिंजो पीउ सोट हिकु ॿिए जा दुश्मन बणियासीं उन जी वजह बि आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तुंहिंजो पीउ तुंहिंजे पीउ खे असां नाहे मारियो ऐं न ई असां कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे तुंहिंजे पीउ असांजे मथां कहिड़ा कहिड़ा कीस कया तोखे छा हुनजी ख़बर शाबाश सुठी स्टोरी ठही अथव छो त दुनिया जो को बि मुजरिम कॾहिं बि इहो क़बूल नाहे कंदो त हुन जुर्म कयो आहे अफ़सोस अफ़सोस असांजी तबाही जो कारण बि आहे तुंहिंजो पीउ शहर जो छोकिरो पढ़ियल लिखियल आहे न ईअं बिना सबूत जे कोन मञी सच सच ॿुधा सॼी हक़ीक़त छा आहे ॿुधा पंहिंजे पीउ खे ॿुधा हक़ीक़त छा आहे ॿुधा पंहिंजे पीउ खे उथ मथे मां छा कयो आहे मां त बेगो तो छा कयो आहे छा कयो आहे तूं पंहिंजे पीउ खे मंजूर खान जो भी डोन है सब कसूर मुझो सब सुन मां क्या सजाद के भी कारो करे मां मारा इन छोटर के भी जमीन जो करे त मां बैठा मां बैठा सजो दो मुझो सब गुनाह मुझे सजा गरीब मिस्कीन हो उन्हें के भी मां मारा सब जुल्म हो जाए अब नहीं है अब हम के मार दो अब मन थारा ली अच्छा मंडा
भॼी ॾेखार पंहिंजी मौत खां केतिरो थो भॼे भॼ सघां दिल भर तोखे हथ बधां थो हर हर तोखे